इहो ॿुधाइण चाहियूं था त तंगवानी जो हर तबक़ो मासूम जुनैद बखराणी वारे इन अणवारे अमल जे ख़िलाफ़ तव्हांजे ख़िलाफ़ सरापा एहतिजाज आहे त तव्हां होश खां कमु वठो पंहिंजो रिकवरी अमल में आणियो जेकॾहिं रिकवरी अमल में न आणींदो ही तंगवानी जा सभु गैरतमंद माण्हू जेके असांजे जिदोजहद में असां शाना बशाना गॾु आहिनि ऐं उन्हनि खे क़ौमी सलाह पेश कयां थो जंहिं क़ौमी जज़्बे जो इज़हार कयो आहे जंहिं इहो साबित करे ॾेखारियो आहे त मासूम जुनैद बखराणी रुगो ज़हूर बखराणी जो पुटु न आहे पर हिन सॼे तंगवानी जो पुटु आहे असांजो नंढड़ो ॿाहिरि आहे जेसिताईं पुलिस इंतज़ामिया खे छा घुरिजे ही ॾिसणु नथो चाहे त सॼो तंगवानी अॼु मुकामिल शटर बंदि हड़ताल आहे को दुकान न खुलियो आहे सभु तंगवानी जा कारोबारी माण्हू असां जदोजहद में एहतिजाज में वेठा आहिनि इन खां वधीक कहिड़ी लानत कनि पुलिस इंतज़ामिया ते पुलिस इंतज़ामिया अञा ताईं ख़ामोश वेठो आहे असीं एसपी साहिब तनवीर तुने साहिब खे गुज़ारिश कयूं था त गुज़ारा तव्हां शिकारपुर खे छॾे तव्हांखे असांजे ज़िले जो बि तव्हां हिन टाइम इंचार्ज तव्हां आहियो तव्हां हिते टाइम ॾियो पंहिंजे ऑफिस में वेहो असांजा मामला ॿुधो असां कंहिंखे चऊं असां धरणो हणूं त किथे हणूं एसपी जेका 1 महीने खां वठी असांजे ज़िले में एसपी मुक़ररु न थी सघियो आहे रुगो सियासी मदाख़लत जे करे जेसिताईं तव्हां सियासी मदाख़लत ख़तमु न थींदो तेसिताईं ही तकलीफ़ ही सूर ही अज़ियतूं हितां जो माण्हू ॾिसंदो रहंदो तंहिंजे करे सभई पंहिंजे ज़हननि में क़ौमी शऊर पैदा कयो त हिननि जी रस्ता रोकंदासीं जेसिताईं जेका आहे मासूम जुनैद बखराणी बाज़ियाब नथो थिए 21 तारीख़ ते असांजो मांझी पुल ते एहतिजाजी धरणो आहे इन्हनि सभिनी मुजूमी खे आउं गुज़ारिश कयां थो सभु जेके खे दावत ॾियां थो त 21 तारीख़ ते शेखाबाद ऐं कंदकोट रोड मांझी पुल ते बंदि हूंदो तव्हांखे सभिनी खे शिरकत जो दावत ॾियां थो जेकॾहिं तव्हांखे शिरकत जी दावत क़बूल आहे त मथे करे इंतज़ामिया खे ॿुधायो त 21 तारीख़ ते न रोड बंदि न बीठो फिरंदो तंगवानी जा बाशऊर माण्हू ओसि ताईं रोड ब्लॉक करे वेंदा जेसिताईं तव्हां मासूम जुनैद बखराणी खे बाज़ियाब नथा कयो ऐं वरी बि हिननि सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ारियां जेके हिन मासूम मज़लूम सां हिन जिदोजहद में शाना बशाना गॾु आहिनि ऐं उन्हनि जो वॾो थो रखंदो आहियां कारोबारी माण्हू साहबी अदीब दानश्वर कॉमपर्स्त मज़हबी हर फिक्र जो माण्हू हिन तहरीक में गॾु थी करे हिकिड़ो ई मुतालबो थो करे त गुज़िरियल 18 ॾींहंनि खां थी करे जेको 3 महीननि जो मासूम जुनैद ढाहिलनि जे दॿे में आहे पर ना आहे इंतज़ामिया ना आहे एसएसपी ना आहे डीएसपी ऐं ना आहे एसएचओ हिन टाइम ताईं जुनैद बखराणी जी बाज़ियाबी जे लाइ उन्हनि को बूटो न आहे ॿारियो जॾहिं मालवारी हूंदी आहे हिकिड़े एनसी ते ॾाढा मोबाइलूं जेको आहे त उते चढ़ाई कंदा आहिनि पर शर्म अचणु खपे ज़िले कश्मीर जी इंतज़ामिया ते जुनैद बखराणी जी बाज़ियाबी जे लाइ उन्हनि हिन टाइम ते कख भञी करे ॿिनो न आहे कयो असीं इंतज़ामिया खे चला था ॾियूं असीं सभु कॉमपर्स्त मज़हबी शहरी साहबी अदीब दानश्वर हर जेको आहे त मोहम्मद वतन माण्हू हर शऊरमंद माण्हू हर साल जेको आहे त वकील माण्हू जुनैद बखराणी जी बाज़ियाबी जे लाइ सरापा एहतिजाज आहे जेसीं ताईं जुनैद बखराणी बाज़ियाब न थींदो तेसीं ताईं असीं ख़ामोश कोन वेंदासीं जल्द बाज़ियाब करायो ऐं असांखे रोडनि ते वेहण ते मजबूर न करियो मासूम जुनैद बखराणी के ढाहिलनि जे दॿे मां आज़ाद कयो जुनैद बखराणी के ढाहिलनि जे दॿे मां मासूम जुनैद बखराणी के ढाहिलनि जे दॿे मां तंगवानी शहर जो मुनमान तंगवानी शहर जो मुनमान तंगवानी शहर जो मुनमान तंगवानी शहर जो मुनमान तंगवानी पुलिस इंतज़ामिया
हेलो महिरबानी करे क्या थोड़ा पहुंचो तो महिरबानी क्यों जो रस्तो खाली को तमाम दोस्तों के गुजारिश है तो कोई साइड में वही रहो रोड के बता पीएन के बजाय रिकॉर्ड वही रहो धरने में तमाम शूर और साथियों की अपील है तो मासूम जुरत बकरानी के पंजो बच्चों समझी करे असांजे एहतियात जी धरने में वही रहो तमाम जगह भी साथी बैठा है उनके गुजारिश है वही रहो तमाम दोस्तों के गुजारिश है वही रहो ये दोस्त असांजे इन तारीख में शामिल है उनके गुजारिश है वही रहो तंगोरी के तमाम शोर और दोस्तों के गुजरे दोस्त बिता उनके गुजारिश है वही रहो तमाम साथियों की अपील है तो वही रहो तंगोरी मारवा मासूम जुनैद बकरानी के तंगोरी मारवा मासूम जुनैद बकरानी के तंगोरी मारवा मासूम जुनैद बकरानी के तंगोरी शहर के अमन तंगोरी के बजाय वही रहन यार आज मौसम तो बेहतरीन आया था तमाम दोस्तों के गुजारिश आए वही रहो जेके भी दोस्त साइड में बीठल आए उनके गुजारिश आए तो वही रहो रिमोट रिमोट का समय नाल दो पहन दे एजाज के आयो एजाज के गोरा रामचंद्र गोरा एजाज गोरा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सभिनी तंगोनी शहर वासियों जो साथी भाइरन जो मुख्तलिफ शाही समाजी अगवानन जो एसयूपी जीएस कोईमार जेयूआई सभिनी जा लख कुर्ब एहसान थोड़ा जगो संतर की पसंद पार्टी जे धड़े में शरीक थिया आहिनि पीटीआई हाणे अवां सां मुखातिब थियण जे लाइ रामदिल लाशारी गुज़ारिश अवां सां मुखातिब थिए रामदिल लाशारी जरियो सिंध सदके जरियो सिंध सदके पहुंची पटके मरो न हिचकिया न हबकिया दिलेर दम धचकिया अजाई तोड़ाई टंगिया जंग जंग जंगिया मोजी तो सा जंगिया पलीत पे कर पड़े ही धरती मोजी नंगिया ये संतर की पसंद पार्टी तरफा जिले सदर अकरम बाजगारी शहरी ताज सदर वो तंकारी की फैसला खोसा साहब जसाब अगवार भाईजा बेशी साहब एसयूपी अगवार लोग आका श्रीधर साहब कौमी अवामी तहरीक अगवार रबिनो मलिक साहब मासूम जुनैद बकरानी जा वारिस तंगवारी जा बाशौर मारू अतीत लेखक दानश्वर और मोबे वतन मारू के जो अजीत जुनैद बकरानी जी बाजापी के लाए सरापा एहतजाज थी करे मुकम्मल तौर पर शहर उनके शटल डाउन करे इन नायल इंसान जे मुंह ते चवा खैया गुजरात 18 ॾींहंनि खां थी करे ही तंगवारी जो शऊर ही तंगवारी जा उहे कातर खबर मारियूं 18 ॾींहंनि खां थी करे सरापा एहतजाज आहिनि उन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त तंगवारी मां अॻियां थियल 3 ॼणनि जो मासूम जुनैद बकरानी खे जल्द खां जल्द बाज़ार कयो वञे दरअसल हिन नायल इंसानियत जे करे हिन नायल हुक्मराननि जे करे काइन कयो वडेरनि जे गाॾियुनि जा हज़ारनि की तादाद में हितां खां काफ़िला निकिरी करे आवाम वटि वोट वठण जे लाइ वेंदा पर अॼु उहे वोटर जिन्हनि हिननि खे वोट ॾेई करे आला अहिवारनि ते मोकिलियो आहे अॼु उन्हनि जा बच्चा गुम आहिनि अॼु उहे सरापा आहिनि रोडनि रस्तनि ते आहिनि पर उहे चूंडियल
बेक़ायदा पंहिंजे बंगलनि ते आरामी आहिनि। असां तंगवाणी जी आवाम सां हमेशा वचन कयो, हमेशा वाइदो कयो। असीं अॼु बि उन वचन उन वाइदे पे हिन घेटियुनि में काइम बीठा आहियूं, हिन गलनि में काइम बीठा आहियूं। असीं तंगवाणी जे शहरवासी जे लाइ पंहिंजे जिस्म जी हथ ॾिनी आहे। हिन नाइल कामयाबी दहशतगर्दी गुंडागर्दी कबीर लाइ असीं जुनैद पठाणी जे वारसनि खे यकीन ॾियारी था त